कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सहाफ़ी अरशद शरीफ़ क़त्ल जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जर्नलिस्ट सेफ्टी फॉर्म जी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त अरशद शरीफ़ वारे मामले ते कीनिया जे सदर सां बि ॻाल्हि ॿोल कई वई हुई। वज़ीर आज़म जो चवणु हो त इज़हार जी आज़ादी इंसान जो बुनियादी हक़ आहे, जॾहिं त सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ संजीदा क़दम खयां पिया वञनि। वज़ीर आज़म जो चवणु त सहाफ़ियुनि खे सहूलियतूं ॾियण लाइ हुकूमत, मीडिया ऐं सिविल सोसाइटी खे गॾिजी मुस्बत किरदारु अदा करणो पवंदो। नाज़रीन, लाहौर हाई कोर्ट साइफर ऑडियो लीक में इमरान ख़ान जी तलबी जी FIA वारे नोटिस ते अमल दरामद रोके छॾियो, जॾहिं त FIA खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 28 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस अज़द जावेद इमरान ख़ान जे साइफर ऑडियो लीक स्कैंडल में तलबी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान इमरान ख़ान जे वकील दलील ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। वकील दलील ॾींदे चयो आहे त FIA नोटिस में इहो वाज़िह नाहे त जवाबदार तौरु तलब सुञाणप कई वई आहे या शाहिद तौरु, जंहिं ते जस्टिस अज़द जावेद पुछाणो कयो आहे त उन जी जांच कई वई आहे त ऑडियो लीक कीअं थी, जॾहिं त वकील चयो आहे त इहा ख़बर नाहे त ऑडियो कीअं लीक थी। अदालत चयो आहे त इन वाक़े जी जांच थियणु खपे। छा ऑडियो लीक में सभिनी खे जांच में शामिल कयो वियो या रुॻो इमरान ख़ान खां इंक्वायरी थी रही आहे। इमरान ख़ान जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त सियासी बुनियादुनि ते केसिस लाइ FIA खे इस्तेमालु कयो पियो वञे। असांजी गुज़ारिश आहे त इहा बदनियती ॾिसजणु घुरिजे। असांखे इन मामले में FIR जो ख़तरो आहे। फ़िलहाल FIA जे ही नोटिस मुअतल कयो वञे। अदालत पुछाणो कयो त छा FIA नोटिस जारी करे सघे थी, जंहिं ते इमरान ख़ान जे वकील चयो त FIA नोटिस नथी उमाणे सघे, जॾहिं त वफ़ाक़ी सरकार जे वकील चयो त FIA नोटिस ॾेई तलब कयो वियो आहे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ साइफर ऑडियो लीक वारे मामले ते इमरान ख़ान जी तलबी वारी FIA जी नोटिस ते अमल दरामद रोके छॾियो, जॾहिं त FIA खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 28 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट कीनिया में क़त्ल थी वियल सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ़ जे क़त्ल जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच कीनिया में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ़ जे केस जी ॿुधणी कंदो। सुप्रीम कोर्ट पारां घरू खाते परॾेही खाते ऐं इतलात जे सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी कया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट पारां DG इंटेलिजेंस ब्यूरो ऐं DG फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी समेत पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी सदर खे बि नोटिस जारी कयो वियो आहे। नाज़रीन, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त कराची में लोड शेडिंग ऐं ओवर बिलिंग अवाम जी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे कि इलेक्ट्रिक जी नाअहली जो आमारो असांखे जवाबदार थियणो पवे थो। सिंध जी तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जी सदारत हेठि बिजलीअ जे इंतज़ामिया असेंबली मेंबरनि जो इजलास थियो आहे। इजलास में एडमिनिस्ट्रेटर बल्दिया उज़मा बैरिस्टर मुर्तज़ा वहाब, सेनेटर यूसुफ बलोच ऐं सेक्रेटरी एनर्जी अबू बकर मदनी, CEO इलेक्ट्रिक मूनिस अलवी ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास दौरान तवानाई वारे वज़ीर आॾो चूंडियल मेंबरनि ऐं अॻवाननि खे इलेक्ट्रिक ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु हो त लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि सबबि अवाम जी ज़िंदगी जंजाल बणिजी वई आहे। अदालत में चूंडियल मेंबरनि ॿुधायो त कराची में ऐलानियल ऐं गैर ऐलानियल लोड शेडिंग जो मुद्दो 10 खां 14 कलाक थी वियो आहे। मेंबरनि ॿुधायो त लोड शेडिंग, पीअण जे पाणीअ जी खोट ऐं मच्छरनि जी खोट सबबि अवाम जी ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रही आहे। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु हो त सियारो शुरू थियण बावजूदि लोड शेडिंग में वाध अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पेश ईंदड़ परेशानी फौरी तौरु हल कयूं वञनि। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी इस्लामाबाद जो ख़ानगी माल सील करण ते हुकूमत ते तनक़ीद करे छॾी आहे। सोशल मीडिया ते जारी बयान में फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर शहबाज शरीफ़ जी तक़रीर दौरान पंहिंजी सीट ते बीठो ऐं कश्मीर ते पाकिस्तान जी ज़ोर मौक़िफ़ ते एहतजाज रिकॉर्ड करायो। PTI अॻवान चयो त इन वाक़े खां पोइ सरदार तनवीर इलियास जी गाॾी मंगला में रोकी वई ऐं इस्लामाबाद में संदसि कारोबार सील कयो वियो। हिक ॿिए ट्वीट में हुन हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त अहिड़ी फ़ाशिद ऐं गैर जमहूरी हुकूमत पाकिस्तान जी तारीख़ में न आई आहे। जेकॾहिं कश्मीर जे वज़ीर आज़म खां अहिड़ियूं कार्रवायूं रुॻो एहतजाज ते थियूं
त पोइ तव्हां वालारियल कश्मीर खे कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो। फवाद चौधरी वधीक चयो त तव्हां हिन मुल्क में सीड़ पुकारनि खे कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो। अहिड़नि अमलनि सां मईशत वधीक ज़वाल पज़ीर थींदी। मुल्क में जमहूरियत बहाल करियो। नाज़रीन, नून लीग अॻवान अता तारड़ चयो आहे त इमरान न्याज़ीअ जी जमात पाकिस्तान खे नुक़सान पहुचायो आहे। पहिरें कंहिं जी जुरत न हूंदी हुई, पर इमरान ख़ान जी अमरीका दौरे खां पोइ कश्मीर खपाए वियो। पंहिंजे जारी कयल बयान में लीगी अॻवान अता तारड़ चयो आहे त सिनर्स जो मालिक बनी गाला खे कुझु तोहफ़ा ॾिए थो ऐं वज़ीर आज़म जे उहिदे लाइ ॿोलियूं लॻाए थो। हिकु शख़्स इमरान ख़ान खे रिश्वत ॾेई जॾहिं वज़ारत उज़्मा हासिल कई त कश्मीर जी सियासत जो ॿेड़ो ग़रक़ थी वियो। हुन चयो त काल्ह वारो वाक़ियो रुॻो इलेक्शन में शिकस्त जो सबबु आहे। हुन ईअं कयो त मां इलेक्शन त हाराए वियुसि, पर पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं एमक्यूएम लाइ मूंखे शाबाश ॾियो। संदसि वधीक चवण हो त गुज़िरियल ॾींहुं समूरी दुनिया में मज़ाक़ उॾायो वियो त ही माण्हू पाण में विढ़ंदा आहिनि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे ॿुॾी मरणु घुरिजे। नाज़रीन, बलोचिस्तान हाई कोर्ट पीटीआई सेनेटर आज़म सवाती ख़िलाफ़ वधीक केस दाख़िल न करण जो हुकुम ॾेई छॾियो। बलोचिस्तान हाई कोर्ट जे जस्टिस कामरान मलाखेल ऐं जस्टिस आमिर राणा ते ॿधल बेंच आज़म सवाती ख़िलाफ़ केस दाख़िल करण वारे मामले जी ॿुधणी कई। आज़म सवाती ख़िलाफ़ केस ख़त्म करण लाइ दरख़्वास्त संदसि पुटु उस्मान सवाती दाख़िल कराई, जंहिं ते अदालत मुख़्तसिर ॿुधणी कई। बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती ख़िलाफ़ वधीक केस दाख़िल न करण जो हुकुम ॾिनो ऐं आईजी पुलिस खां संदसि ख़िलाफ़ दाख़िल थियल केस जी लिखत में रिपोर्ट पिणु तलब कई वई। नाज़रीन, पाक फ़ौज में कमान जी तब्दीली खां पोइ सदर आरिफ अलवी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे केतिराई भेरा सख़्त ताक़ीद कई आहे त हू पार्टी अॻुवान ऐं सोशल मीडिया टीम खे नए आर्मी चीफ ऐं फ़ौज ते तनक़ीद करण खां रोके। ज़रियनि मूजिबि सदर आरिफ अलवी इमरान ख़ान खे ख़बरदार कयो आहे त हू पार्टी अॻुवान ऐं सोशल मीडिया टीम खे नए आर्मी चीफ ऐं फ़ौज ते तनक़ीद करण खां रोके। फ़ौज जी इज़त इन जी रेड लाइन आहे ऐं इन खे पार न कयो वञे। पाक फ़ौज जे कमान में तब्दीली खां पोइ तहरीक इंसाफ़ जी पार्लियामानी पार्टी नाले व्हाट्सएप ग्रुप में इमरान ख़ान खे इहो पैगाम पहुचायो वियो। पैगाम में चयो वियो त नए आर्मी चीफ ते कंहिं बि फॉरम ते तनक़ीद न कई वञे, इन ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई तर्जुमान फवाद चौधरी मूजिबि नई फ़ौजी इस्टेब्लिशमेंट ऐं आर्मी चीफ ते तनक़ीद न थींदी, इदारे सां वेढ़ न थी विढ़ी सघिजे। नाज़रीन, हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार अॻूणे एसी ऐं सिंध बैंक जे एरिया मैनेजर खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते ॿीहर एंटी करप्शन पुलिस हवाले कयो वियो आहे। एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार कयल अॻूणे एसी मंसूर अब्बासी खे सिंध बैंक मैनेजर ताबिश शाह खे ॿीहर एंटी करप्शन पुलिस हवाले कयो वियो आहे। एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार एसी ऐं सिंध बैंक जे एरिया मैनेजर खे रिमांड लाइ स्पेशल जज एंटी करप्शन कोर्ट में पेश करे वधीक रिमांड जी इस्तदा कई वई हुई। अदालत एंटी करप्शन पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कयो। इन मौक़े ते गिरफ़्तार कयल जवाबदारनि जो चवणो हो त एंटी करप्शन पुलिस तशद्दुद करे थी, जॾहिं त मुलाक़ात लाइ ईंदड़ माइटनि सां मिलण बि नथो ॾिनो वञे। अदालत एंटी करप्शन पुलिस खां पुछाणो कयो आहे त तव्हां तशद्दुद छो था करियो, जंहिं ते जांच ऑफिसर जवाब ॾिनो त अहिड़नि इल्ज़ामनि में का बि सदाकत न आहे। अदालत हुकुम ॾिनो त जवाबदारनि खे सदन माइटनि सां मुलाक़ात करण ॾिनी वञे ऐं खेनि मेडिकल कराए ईंदड़ ॿुधणीअ ते रिपोर्ट फ़राहम कई वञे। नाज़रीन, एडिशनल आईजी कराची जावेद आलम ओझो तुर्क कॉन्सुलेट जो दौरो कयो ऐं कॉन्सुलेट जनरल तुर्की जमाल सांगो सां मुलाक़ात कई। पुलिस तरफ़ एसपी फॉरेन सिक्योरिटी सैल तौहीद रहमान ऐं चीफ सिक्योरिटी ऑफिसर जम जखरातो सां गॾु कानून ख़ानी जी सिक्योरिटी जो जाइज़ो पिणु वरितो। कराची पुलिस चीफ ॿोल मुतासिरनि जी बहाली लाइ मदद ते कॉन्सुलेट जनरल जा थोरा मञा, जॾहिं त कॉन्सुलेट जनरल ॿोल मुतासिरनि में इमदादी सामान विरहाइण दौरान बहितरीन सिक्योरिटी इंतज़ाम करण ते कराची पुलिस जा थोरा मञा ऐं मुस्तक़बिल में बि ताउन जो इज़हार कयो। इन मौक़े ते कॉन्सुलेट जनरल एडिशनल आईजी खे सिंध पुलिस जे प्रोफेशनलिज़म खे वधाइण ऐं जांच में जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जे हवाले सां गॾियल सहकार जी आछ कई, जंहिं ते पुलिस चीफ संदसि शुक्रानो अदा कयो ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो।